सांगड़ जी यूनियन काउंसिल बोपी, यूसी सेठार, दड़ो बाजार, बहरमपरी, साधणो समेत मुख्तलिफ ॻोठन में चौपाए माल में ढगिन बकरिन रिढन में समाहड़ो घुटी फिफड़न जरी जी बीमारियुनि सबब सवे नंढा वॾा जानवर मरण लॻा आहिनि। जॾहिं त हिकु ॻोठ रईस मोहम्मद बख्श लसकाणी में 30 खां मथे मेहूं घटीअ जी बीमारी वगे मरी वियूं आहिनि, जंहिं करे ज़मींदारनि खे लखे रुपए नुक़सान थी चुको आहे। जॾहिं त हिन खां अलावा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ॻोठनि में मेहूं, बकरियूं, रिढूं, ढगियूं मरी चुकियूं आहिनि, जॾहिं त केतिरा ई जानवर हिन वक़्तु बीमारी में वकूड़ियल आहिनि। भाॻे अमजद अली लसकाणी ॿुधायो त असां प्राइवेट वेटरनरी डॉक्टरनि खां माल जो इलाज करायो आहे, पर माल खे को बि फ़ाइदो न आहे पहुतो, जॾहिं त सरकारी वेटरनरी अमलो नज़र ई नथो अचे। असां समेत केतिरनि मिसकीननि, ग़रीब मालवंदन माण्हुनि जो माल मरी रहियो आहे। वेटरनरी खातो सांगड़ अघोर निंड में सुतल आहे। हिननि आला इख्तियारियुनि खां नोटिस वठण जी घुर कई आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सांगड़ जी मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में चौपाए माल में बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि, जंहिं सबब केतिरा ई ढोर मरी चुका आहिनि। ॻोठाणा सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि।